Welcome to Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. सेनेट चूंडू ओपन बैलेट ज़रिए कराइण बाबति सदारती रेफरेंस ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी शुरू। चीफ जस्टिस जो पीपी सेनेटर रज़ा रबानी खे दलील शुरू करण जी हिदायत। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल पारां आयरलैंड समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जो हवालो ॾींदे चयो वियो त आयरलैंड समेत ॿियनि मुल्कनि में ॻुझी वोटिंग लाज़मी करार ॾिनल आहे। चीफ जस्टिस चयो त आम शहरनि लाइ ॻुझी वोटिंग लाज़मी आहे। अटॉर्नी जनरल खे जवाब अल जवाब में दलील ॾियण जी हिदायत। सिंध काबीना सोलर ट्यूबवेल्स ऐं ज़रई औज़ारनि जी मद में सब्सिडी जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास दौरान वॾे वज़ीर तरफ़ां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत कोल्ड स्टोरेज ठाहिण जी हिदायत। ज़राअत खाते खे लैंड लेबरर्स ऐं ॿिया ज़रई औज़ार ख़रीद करण लाइ स्कीम जोड़ण जी बि हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त हुकूमत रुॻो नंढनि आबादगारनि खे सब्सिडी ॾींदी। ज़रई शोबे में सोलर ट्यूबवेल्स जी वॾी डिमांड आहे, उन ते सब्सिडी ॾियणु घुरिजे। काबीना धाबे जी स्पेशल इकोनॉमिक ज़ोन लाइ 7 एकड़ ज़मीन अलॉट करण जी बि मंज़ूरी ॾिनी। काबीना जो चवणु आहे त 5 एकड़ ज़मीन ते NTDC तरफ़ां 220 kV जी ग्रिड स्टेशन तैयार कई वेंदी। NTDC खे इहा ज़मीन मार्केट अघ ते ॾिनी वेंदी। नवाब शाह एजुकेशन बोर्ड लाइ गाॾियुनि जी ख़रीदारी जे हवाले सां बि मंज़ूर। NA 75 डस्का सियालकोट ते नंढी चूंड खां पोइ पोलिंग अमले सां राब्तो काटा थियण ते घबराइजी विया हुआसीं। चीफ इलेक्शन कमिश्नर सुल्तान सिकंदर राजा जो NA 75 ते पोलिंग अमलो ग़ाइब थियण वारे मामले जे जाइज़े दौरान ॻाल्हियूं। NA 75 डस्का जे रिटर्निंग ऑफिसर इलेक्शन कमीशन खे आगाही ॾींदे चयो त पोलिंग खां पोइ राति जो 2 वॻे ताईं 360 मां 305 पोलिंग स्टेशन जा नतीजा अची विया हुआ। 20 पोलिंग स्टेशन जा नतीजा देर जो शिकार थिया। केतिरी ई देर ताईं कोशिशुनि बावजूदि लाॻापियल पोलिंग स्टेशन जे प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स सां राब्तो न थी सघियो। प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स खे बयानु ॾियण लाइ ॿीहर तलब कयो पर उहे पेश न थिया। 7 खां 8 प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स लिखत में बयानु ॾेई छॾियो आहे। नवाज़ लीग जे वकील नंढी चूंड दौरान बदनज़मी वारियूं वीडियोज़ इलेक्शन कमीशन आॾो पेश करे छॾियूं। इलेक्शन ट्रिब्यूनल PTI जे सेनेट उम्मीदवार फैसल वावड़ा जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर करण ख़िलाफ़ अपील रद्द करे छॾी। फैसल वावड़ा खे सेनेट चूंडनि में हिसो वठण जी इजाज़त। पीपल्स पार्टी जे कादर मंदो खेल फैसल वावड़ा खे नाअहल करार ॾियण जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। लाहौर जे इलेक्शन ट्रिब्यूनल नून लीग अॻवान परवेज़ रशीद खे सेनेट चूंडनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो। परवेज़ रशीद जे नामज़दगी काग़ज़ रद्द करण बाबति रिटर्निंग ऑफिसर जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील रद्द। इलेक्शन ट्रिब्यूनल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे परवेज़ रशीद चयो त नामज़दगी काग़ज़ रोकाइण लाइ चवंदा आहिनि पैसा वठणा आहिनि, जॾहिं पैसा ॾियणु वञो त चवंदा आहिनि पैसा न आहिनि वठणा। पंजाब हाउस इंतिज़ामिया PTI हुकूमत सां मिलियल आहे। लॻे थो त सॼे मुल्क में अदालती निज़ाम मफ़लूज बणियल आहे। इस्लामाबाद में वकीलनि जी हड़ताल खे हल करण जी ज़रूरत आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त आइन में तरमीम करणु पार्लियामेंट जो कमु आहे। हुकूमत ऑर्डिनेंस ज़रिए आइन खे तब्दील करणु घुरे थी। वज़ीर आज़म सूदो वफ़ाक़ी वज़ीरनि जा केस अदालतुनि में पयल आहिनि। उन्हनि केसिस जी हक़ीक़त बाबति अञा ताईं कंहिंखे ख़बर नाहे। वकीलनि जा चैम्बर्स न रहणु घुरिजनि। हां, इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सां बि ज़्यादती जो दिफ़ा नथो करे सघिजे। इस्लामाबाद में वकीलनि जी हड़ताल वारो मसइलो हल करण जी ज़रूरत आहे। सिंध काबीना कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी खे ऑयल पाम वण पोखण लाइ 300 एकड़ ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। CDA तरफ़ां ज़मीन हासिल करण लाइ काबीना खे दरख़्वास्त ॾिनी वई हुई। काबीना इजलास के ब्रीफिंग दौरान चयो वियो आहे त CDA खे घोड़ाबारी तालके में हयात गुल ऐं काठोड़ जे इलाइक़े में 300 एकड़ ज़मीन ॾिनी वेंदी। 1 एकड़ ज़मीन ते 60 ऑयल पाम्स वण पोखी सघजनि था। सिंध हाई कोर्ट स्कूल वैन्स में ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट में गैर मयारी गैस सिलेंडर्स ख़िलाफ़ कार्रवाई जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो।
CNG मालकन खे SDIP सर्टिफाइड वर्कशॉप कायम करण जी हिदायत। केस जी ॿुधणी दौरान पुलिस रिपोर्ट ते अदम इत्मिनान जो इज़हार। IG सिंध जो को बि नुमाइंदो पेश न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर क़ाइम अली शाह कंदकोट में सरकारी ज़मीन जी गैर क़ानूनी अलॉटमेंट बाबति नैब इंक्वायरी में सिंध हाई कोर्ट में पेश। अदालत नैब इख़्तियारनि खां पुछाणो कयो त केस जी इंक्वायरी किथे पहुती। नैब प्रोसिक्यूटर ॿुधायो त ज़मीन अलॉटमेंट बाबति रेफरेंस दाख़िल थी चुको आहे, जंहिंमें क़ाइम अली शाह जो नालो शामिल नाहे। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर ख़िलाफ़ ज़िमनी रेफरेंस दाख़िल कयो वेंदो। अदालत क़ाइम अली शाह जी उबूरी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वाद कंदे जांच ऑफिसर खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। सखर जी एहतसाब अदालत में सूबाई वज़ीर उवैस कादिर शाह ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारे केस जी ॿुधणी। अदालत उवैस कादिर शाह जी ज़मानत में 6 अप्रैल ताईं वाद करे छॾी। शिकारपुर वेझो रुस्तम वासी 2 ॻोठाणा मुबैना तौर अग़वा। असद ऐं शाहिद अली 3 दोस्तनि सां गॾु सखर में शादी तक़रीब में शिरकत बाद वापसि अची रहिया हुआ त हथियारबंदनि खेनि यरग़माल बणाए वरितो। 3 ॼणा फ़रार थियण में कामयाब। असद ऐं शाहिद अली अग़वा थी विया। मनहड़ो भरिसां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। 2 हिंदू नींगरियूं मुबैना तौर अग़वा। ॻोठ मोहम्मद पनाह डाहिरी में 9 वरहनि जी सवेरा ऐं 12 वरहनि जी मीना भील खे अग़वा करण जो इल्ज़ाम। पुलिस वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कंदे इल्ज़ाम हेठि आयल 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। नौशर फिरोज़ जे मोरो म्यूनिसिपल कमेटी में लुक आफ्टर चीफ ऑफिसर जो ऑर्डर जारी थियण ते मुलाज़िमनि जे 2 ग्रुपनि में छिकताण। मचरल मुलाज़िमनि हिक ॿिए खे लतूं मुकूं ऐं कुर्सियूं हयूं। झेड़े दौरान 5 ॼणा ज़ख़्मी। 2 ग्रुपनि जो हिक ॿिए ख़िलाफ़ एहतजाज। कराची जे अल आसिफ स्क्वायर में रेंजर्स ऐं पुलिस जो गॾियल ऑपरेशन। मुख़फ़ी उबैद खे बाज़ियाब कराए 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। रेंजर्स तर्जुमान मूजिब 13 फरवरी ते मैकेनिक उबैद खे अग़वा करे संदसि वारसनि खां 2 करोड़ रुपया भुंगो घुरियो वियो हो। दादू सिविल अस्पताल जे डॉक्टर्स पारां ॻोठाणे जो नाज़ुक उज़वो कटजण जी तस्दीक। ॻोठ फ़तेह ख़ान ज़ाउर वासी शहमीर ज़ाउर खे ॻणती जोगी हालत में अस्पताल आंदो वियो। पुलिस मूजिब ॻोठाणो वाक़े बाद मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। जांच शुरू कई वई आहे। खैरपुर में पुलिस अहलकारनि ते संगीन इल्ज़ाम लॻाईंदड़ डांसर रुख़साना जतोई खे तहफ़्फ़ुज़ न मिलियो। डांसर रुख़साना जतोई टाइम न्यूज़ जी ऑफिस पहुची रहियो आहे त पुलिस अहलकार मुज़फ़र शाह एहतजाज बाद संदसि साथी अहलकार घर आॾो बिही गार गंद करण सां गॾु धमकियूं ॾियनि था। SSP खैरपुर खां मामले ते नोटिस वठण जो मुतालबो। कंदकोट भरिसां मलहेर शाख मां नौजवान जो गोलियूं लॻल लाशत। 23 वरहनि जो फ़क़ीरो गोलो तौरु सुञाणप थी। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे गोली लॻल आहे। वधीक जांच करियूं पिया। बलोचिस्तान जे शहर विंदर वेझो मिनी बस मोटरसाइकिल मथां चढ़ी वई। 3 ॼणा जी भाटिजी फौत। हादसो RCD हाईवे ते पेश आयो। फौतिन जा लाश अस्पताल मुंतकिल। सखर जे साले पट भरिसां ट्रैक्टर ट्रॉली ऐं चिंची में टक्कर। केलनि जी मज़दूरी ते वेंदड़ 13 मज़दूर ज़ख़्मी। पुलिस खेनि अस्पताल मुंतकिल करे छॾियो।
घोटकी में लोह चोराइण जे इल्ज़ाम में ॿिनि ॿारनि जी गिरफ़्तारीअ बाबति टाइम न्यूज़ जी ख़बर ते एक्शन। पुलिस माजिद काज़ी ऐं बिलाल काज़ी खे आज़ाद करे छॾियो। मुतासिर नींगरनि ॿुधायो त सरकारी ऑफिस मां लोह चोराइण जो इल्ज़ाम हणे लॉकअप कयो वियो हो। सिंध में सरकारी ज़मीनुनि तां कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़। गढ़ी हसन में वाहन ऐं शाख़ुनि जे कपरनि ते अॾल घर ड्राहिण लाइ नोटिस मिलण बाद रहवासियुनि पाण मुरादो पंहिंजा घर ड्राहिण शुरू करे छॾिया। कादरपुर में डिंगड़ी वाह ते घर ड्राहिण दौरान क्रेन जी चक्कर में हिकु ॻोठाणो ज़ख़्मी। ॼाम नवाज़ अली में दुकानदारनि दिलोर शाख़ जे कपरनि ते अॾल दुकान पाण मुरादो ड्राहिण शुरू करे छॾिया। काज़ी अहमद भरिसां लुणकी माइनर खे 30 फुट घारो पइजी वियो। माणक राहू ऐं दाइम चांडियो ॻोठनि में पाणी दाख़िल। 100 एकड़नि ते बीठल फसल बि पाणी में ॿुॾी वियो। आपाशी खाते जा अमलदार न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। ऐं पाकिस्तान सुपर लीग जे 5 मैच में मुल्तान सुल्तान्स ऐं पिशावर ज़ल्मी में अॼु मुक़ाबिलो थींदो। मैच अॼु शाम 7 वॻे कराची नेशनल स्टेडियम में शुरू थींदो।